ॼाणी त उन ते गोलियूं हणी करे इहो कातिल रोज़न शायद करोड़ो मासूम ॿार खे मारे थो छॾे उन जा ताज़ा मिसाल तव्हां ॾिसो था त हिकु आम पुलिस वारो सस्पेंड फ्रॉम सर्विस मोतिल हिकिड़ो सिपाही असां चवंदासीं टके जो सिपाही उहो अची असां सम्झो त शुक्र अल्लाह जो त हाणे ई असांजो ही ज़िलो सिक्योर आहे पर असां उन्हनि शयुनि खे हाणे आहिस्ते आहिस्ते महसूस कयूं था त जेके इहे असांखे शयूं ॾिनियूं वयूं हुयूं जेको इस्लामाबाद में असां सां वाइदो कयो अॾे इहो रिवार्ड आहे त तूं माण्हू मारींदो रहो तोखे खुली छूटां को तोखां पुछण वारो न आहे वरी तव्हां ॾिठो त ॿ ॾींहं पहिरियां वरी हिन हिकिड़े मासूम खे मारियो वियो हिकु पोड़ियत शेख खे मारियो वियो असां चऊं था SSP साहब अॻ में धाड़ियल जो ख़ौफ़ हूंदो हुयो धाड़ियल असांजे माण्हुनि खे खणी अगवा करे वरी वीडियो रिकॉर्ड कराईंदा त ही माण्हू